पाकिस्तानी फास्ट बॉलर शाहनवाज़ डहाणी पंहिंजे क्रिकेट करियर ऐं मुस्तक़बिल जे इरादनि बाबति ॿुधाए छॾियो आहे। हिन इहो बि ॿुधायो त खेसि औरतुनि सां ॻाल्हाइण में ॻणती थींदी आहे। ताज़े इंटरव्यू में शाहनवाज़ डहाणी चयो त पाकिस्तान लाइ टेस्ट स्क्वाड में त शामिल थियो, पर बदकिस्मतीअ सां टेस्ट मैच नाहे खेॾी सघियो। हिन चयो त डोमेस्टिक क्रिकेट खे हमेशह तरजीह ॾींदो आहियां, छो त पाकिस्तान टीम में वापसीअ जो रस्तो डोमेस्टिक क्रिकेट आहे। डहाणीअ मूजिबि मूंखे रेड बॉल पसंदि आहे, महिनत कंदो आहियां त जीअं टेस्ट स्क्वाड में नालो अची वञे। पैसे जे करे अॼुकल्ह रांदीगर T20 ते ध्यानु ॾियनि था, पर टेस्ट क्रिकेट जी अहमियत सभ खां वधीक आहे। डोमेस्टिक क्रिकेट में पूरी महिनत सां परफॉर्मेंस ॾेई रहियो आहियां त जीअं पाकिस्तान लाइ ॿीहर खेॾी सघां। फास्ट बॉलर जो चवणु आहे त भारत ऐं ऑस्ट्रेलिया जहिड़ियूं वॾियूं टीमूं वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप जी तयारी कंदियूं आहिनि। मूंखे जेसिताईं टेस्ट क्रिकेट नथी मिले तेसिताईं फर्स्ट क्लास में महिनत कंदो रहंदुसि। जेकॾहिं डोमेस्टिक सीज़न मुकमल खेॾणो आहे त फिटनेस जो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे। शाहनवाज़ डहाणीअ चयो त मुल्तान सुल्तान्स में औरत कोचेस सां रांदि खेॾण जो तजुर्बो अनोखो हो। आमतौर ते औरत कोचेस सां ॻाल्हाईंदे ॻणती थींदी आहे, पर मुल्तान सुल्तान में ईअं न थियो। PSL में मुल्तान सुल्तान जी बहितरीन फील्डिंग जो सबबु कोच कैथरीन डेलन हुई। पर ॾेही औरत कोचेस खे ॾिसी ख़्यालु ईंदो आहे त जेकर पाकिस्तान में बि औरत कोचेस हुजनि। संदसि चवणु हो त मोहम्मद रिज़वान कमाल जो माण्हू आहे ऐं ज़हीन कप्तान आहे। हिन 4 साल मुल्तान सुल्तान खे फाइनल में पहुचायो। मां चाहियां थो त सिंध मां मूं जहिड़ा वधीक शाहनवाज़ डहाणी पाकिस्तान लाइ खेॾनि। सिंध में क्रिकेट जूं सहूलियतूं न आहिनि, पर मां हर प्लेटफॉर्म ते आवाज़ उथारियो आहे। मां PCB चेयरमैन खे सिंध में क्रिकेट अकेडमीअ जी दरख़्वास्त कई आहे, जंहिं ते आसरो मिलियो आहे। फास्ट बॉलर चयो त महेंद्र सिंह धोनीअ खे दुनिया ॾिसण लाइ तरसे थी। संदसि लखें चाहींदड़ आहिनि, मां बि उन्हनि मां हिकु आहियां। मां खेसि चयो, तव्हां धोनी आहियो त मां डहाणी आहियां। इन ते MS धोनी ॾाढो खिलियो। भारत ख़िलाफ़ मैच खां पोइ MS धोनीअ सां मुलाक़ात थी ऐं ईअं मुंहिंजो ख़्वाबु पूरो थियो।